ज़िंदगी में खोड़ ॻाल्हियूं यादि थियूं अचनि। जॾहिं माण्हू माज़ीअ में कुझु थींदो आहे या उनखे सम्झण जी कोशिशि कंदो आहे त खोड़ अहिड़ा वाक़िया आहिनि जेके असांजी ज़िंदगीअ ते असरु छॾींदा आहिनि ऐं उहो पंहिंजो मतिलबु बि ज़ाहिर कंदा आहिनि। हिन लाइ इहो लाज़िम हूंदो आहे असांजे मथां त माज़ीअ में कयल ॻाल्हियुनि ते ग़ौर कयूं ऐं इहो वीचार कयूं त जेके असां ॻाल्हियूं कयूं या जेको असां अमल कयूं उनजो मुस्तक़बिल में असांजी शख़्सियत ते या असांजी ज़िंदगी ते असरु। नंढा हूंदा हुआसीं पढ़ण जे दौरान इहा ख़बर माण्हू ॿुधा न हूंदी आहे त मुस्तक़बिल में माण्हू छा थी सघे थो या कुझु थी सघे थो। ॾाढियूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि, पोइ कुझु ख़्वाहिशूं पूरियूं थींदियूं आहिनि ऐं कुझु टोप कंदा कुझु टोल पोइ कुझु कोन थींदो, तव्हां कुझु कोन थींदो, तव्हां पढ़ी कोन सघंदव, तव्हां नौकरी न वठी सघंदव। पर ज़िंदगी हेॾा करवट वठंदी हली, अहिड़ा मोड़ मुड़ंदी हली जो माण्हू ताईं मंज़िल थो पहुचे। हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो थियो त उते हिकु नौजवान आयुसि, हुन चयुसि साईं मां त कामयाबु थियण जी कोशिशि कयां थो पियो, नौकरी वठण जी या सुठो थियण जी या कारोबार में कामयाबु थियण जी, पर मूंखे अञा ताईं नाकामी थी मिले पई ऐं उन खां वधीक मूंखे उहे माण्हू तंज़ था कनि पिया, टोक था कनि, चटोल था कनि या मूंखे छेड़ाइनि था जेके मूंसां कनि। उहे हमेशह मूंखे पोइ आणण जी कोशिशि था कनि, मूंखे ॿुधण जी कोशिशि था कनि, पर मां घणेई कोशिशि थो कयां पर उन्हनि जी ॻाल्हियुनि मां निकिरी नथो सघां। इंसान आहियां, उन्हनि जूं सोचूं मुंहिंजे ज़हन ते हावी थी। बुज़ुर्ग हुनखे सलाह ॾिनी त कुझु अरसे जे लाइ तूं माण्हुनि सां मिलणु छॾे वञ ऐं जेको कमु करे थो पियो उन कम में पंहिंजे शौक़ सां मसरूफ़ थी। त हुन ईअं ई कयो, हू कमु कंदो रहियो, कुझु को साल ॾेढ गुज़रियो त हू कामयाबु थी। जॾहिं जो हू कामयाबु थी वियो त जॾहिं जो साॻी बुज़ुर्ग वटि आयो त हिन सां गॾु 20-25 माण्हू गॾु ऐं ही उहे माण्हू ई गॾु वियसि जेके हुनखे टोक कंदा, हुनखे तंग कंदा या कठोर। त बुज़ुर्ग शख़्स ॾिसी हिन खिलियो चई देवाल हाणे चई साईं शुरूअ में ई जॾहिं मां महिनत कंदोसि या कमु पियो कयां त मूंखे को बि जेको आहे मज़बूर न पियो करे ॾेई ऐं हाणे ॾिसो था केतिरा माण्हू मूंसां गॾु। त बुज़ुर्ग हुनखे चयो त दुनिया में कोशिशि माण्हू अकेलो कंदो आहे ऐं मुबारक ॾियण वारा माण्हू हज़ार घटि ईंदा आहिनि जेके तव्हांखे मुबारक ॾींदा आहिनि कामयाबु ऐं इहे उहे ई माण्हू हूंदा आहिनि जेकॾहिं तव्हां नाकाम थींदो त तव्हां ते तंज़ कंदा, टोक कंदा, खिलंदा आहिनि, मज़ाक कंदा। उहो बि इएं चयो वेंदो आहे त कामयाबु पंहिंजो नाकाम ई हूंदो आहे, फ़क़ति हिकिड़ो स्टेप खणी कामयाबु थींदो आहे ऐं पंहिंजी कोशिशि सां ई कामयाबु। सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते